गुज़िरियल ॾींहं खां वार शहर मां 10 खां मथे हथियार बंदन सरेआम खां तमामु हिकिड़ो वॾो धाड़ो हुयो ऐं हिकिड़ी वारा तालको या कंबर तालको जेको आहे हुन में हिकिड़ो तमामु ताक़तवर सरदार बि आयो। असुल कारण छा आहे जंहिंजे करे हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे मधुबनी जेके भाउ आहे ऐं पुलिस कंहिं क़िस्म खां बाबा हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त बिल्कुलु वाक़ियो थियो आहे इन जो असां सभिनि खे ॾुख आहे। असां बि आवाम सां आहियूं, पुलिस हुजे न हुजे लेकिन आहियूं असां आवाम सां आहियूं। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त वाक़ियो जेको थियो आहे उहो थियो आहे प्लान, ईअं न थियो आहे त बग़ैर प्लान सां जेको मूंखे ॿुधण में आयो आहे जेको अहवाल मूंखे कल्ह मिलिया त बाबा इहो त प्लान सां जेके अमरा सां पुछा करे बि दुकानदार खां पुछा बि कयूं त त हेतिरा पैसा हुए किथे विया त इहा ॻाल्हि आहे त पोइ ज़रूरु प्लानिंग थियल हुई न हुननि जी ऐं प्लानिंग बि इहा थियल हुई। जेका वीडियो बि ॾिसूं था त पुलिस वारे जी जेका बंदूक फासे थी उन में बि उहो सिधो अचे थो उनखे मार, अगरि उनखे पोयों अकल न ॾियनि उनजे पंहिंजनि त उहो मारे वञी पोइ मोटे आहे, ईअं न मोटे आहे। प्रॉपर प्लानिंग सां आयासीं त जहिड़ो बि थींदो त विढ़ंदासीं बि ऐं फुर बि करे वेंदासीं। बिल्कुलु मां एस पी साहिब सां असां कल्ह बि ॻाल्हायोसीं, अॼु बि ॻाल्हायोसीं, वरी एस पी साहिब अॼु तव्हां ॾे आयो बि हुयो। 5 ॾींहंनि जी मोकल घुरी थी मां माण्हू जेका आहिनि उहो शनाख़्तगिरी थी वई आहे त केरु हुया। हाणे रुगी 5 ॾींहं असांखे ॾियो त असां गिरफ़्तारी कयूं। हाणे असांखे ॿुधाए नथो त केरु आहिनि मतां इन करे त उहो भॼी वञनि या केरु उन्हनि खे काॾों ख़बर पए त उहो पंहिंजा टपड़ ॿधी हलिया वञनि। इन जे करे वरी 5 ॾींहं असां ॾिनऊं अथऊं। 5 ॾींहं अगरि 5 ॾींहंनि में नथो थिए त असां आवाम सां गॾु आहियूं, हिते वेहंदासीं, बिल्कुलु वेहंदासीं। अच्छा, एसएसपी कमर शदाल गुज़िरियल ॾींहुं जीअं वाक़ियो थियो समूरो शहर बंदि थी वियो, कल्ह बि एसपी न आयो, अॼु उन खां बाद 24 कलाकनि बाद आयो। हिन वक़्त ताईं जेके फुर थी आहे त उन्हनि जो FIR दाख़िल हिन महिल ताईं न थी आहे त तव्हां छा था सम्झो त 5 ॾींहंनि में पुलिस ट्रेस आउट करे सघंदी जवाबदार? बकौल पुलिस जे असां ट्रेस आउट करे विया आहियूं। जेको हाणे 5 ॾींहं आहिनि हुन असांखे गिरफ़्तारी करणी आहे। हाणे जेसि ताणी उहो पुलिस जी कार्रवाई आहे पंहिंजी इंक्वायरी कंदी जंहिं नमूने पोइ उन हिसाब सां पंहिंजो FIR कटे थी। जे अगरि 5 ॾींहंनि में पुलिस कार्रवाई नथी करे त तव्हांजो छा फ़ैसिलो? असांजो फ़ैसिलो आवाम सां हूंदो, जेको बि फ़ैसिलो आवाम जो हूंदो असां आवाम सां गॾु वेठा हूंदासीं।